बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। जैकबाबाद जे तारिक रोड तां हिंदू वापारी जे घर मां 200 तोला सोन ऐं रोक रक़म चोरी। हिंदू जनरल पंचायत जे सदर लालचंद सीतलाणी ऐं चैम्बर ऑफ कॉमर्स जे सदर अहमद अली बिरोही गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त असांजे एहतजाज खे बेअसर करण लाइ पुलिस महेश कुमार जे कातिलनि खे गिरफ़्तार करण जो मैसेज हलाए छॾियो आहे, जॾहिं त गिरफ़्तार थियल हिंदू नौजवान बेगुनाह आहिनि। हुननि चयो त सिटी थाणे जी हद तारिक रोड तां हिंदू वापारी जे घर मां 200 तोला सोन ऐं 10 लख रुपया रोक रक़म चोराइजी विया आहिनि। पुलिस चोरनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे। हुननि चयो त हिंदू नौजवान महेश कुमार जे केस खे कमज़ोर करण लाइ बेगुनाहनि खे गिरफ़्तार कयो पियो वञे, जंहिं ते ख़ामोश न वेहंदासीं। जैकबाबाद में वाटर सप्लाई जे मुलाज़िमनि जो पघारूं न वधण ख़िलाफ़ एहतजाज। वाटर सप्लाई मुलाज़िमनि अब्दुल गफ़ार बिरोही, अज़ीज़ुल्लाह काज़ी, अमजद अली पठान, ज़ुबैर सरकी ऐं ॿियनि पारां एहतजाज कयो वियो। मुलाज़िमनि जो चवणु हो त बासर पारां वॉलमैन ते तशद्दुद करण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं घुर था करियूं त खेसि गिरफ़्तार कयो वञे ऐं असांखे पको करे पघारूं वधायूं वञनि। ख़ैरपुर नाथनशाह में मलाह बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो, फायरिंग में औरत क़तल। रहमतुल्लाह कॉलोनी में ज़मीन जी मालिकी तां थियल झेड़े में गोलियूं लॻण सबबि मुस्मात सुगरा ज़ाल यासीन मलाह मारिजी वई। मक़तूला जे वारसनि इल्ज़ाम हणंदे चयो त जवाबदार राजा मलाह ऐं हुसैन चांडियो फायरिंग करे सुगरा मलाह खे क़तल कयो आहे, जन खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। गड़ियसन में नीगर खे अगवा करण जी कोशिश। नीगर जी रड़ियुनि ते ॻोठाणा पहुची विया। ॻोठ धाड़ो बिरोही में फेरी करे शयूं विकिरो कंदड़ नेमुतुल्लाह पठान मुबैना तौर 3 वरियनि जे नीगर कुदरतुल्लाह टांवरी खे अगवा करण जी कोशिश कई त नीगर रड़ियूं करण लॻो, जंहिं ते ॻोठाणनि खे सोघो करे पुलिस हवाले करे छॾियो। कंदकोट पुलिस जो कच्चे में ऑपरेशन। 2 महीना अॻु अगवा थियल मुग़वी बाज़ियाब। पुलिस कच्चे जे शालू वारे इलाइक़े में कार्रवाई कंदे मुग़वी नज़ीर अहमद गोलो खे मुक़ाबले बाद बाज़ियाब कराए वरितो। SHO राणो खान महर मौजिद ॾोहारी मुग़वी खे ॿिए हंधि मुंतक़िल करे रहिया हुआ त इत्तला ते पहुतासीं ऐं मुक़ाबले बाद मुग़वी खे बाज़ियाब करायो आहे। ब्रिटिशा में घर जी घिंडड़ी वॼाइण तां मासूम नीगर ते तशद्दुद। शेख पाड़े में 8 वरियनि जे मासूम नीगर अब्बास चन्ना मथां सनाउल्ला चन्ना सख़्त तशद्दुद कंदे ज़बरदस्ती मिर्च खाराया, जंहिं सबबि नीगर जी हालत ख़राब थी वई। नीगर जे वारिसनि मूजिब शिकायत बावजूद पुलिस कार्रवाई न करे रही आहे, जवाबदार खे गिरफ़्तार कयो वञे। घोटकी माथेलो लिंक रोड ते 2 मोटरसाइकिलनि में टक्कर, 2 शागिर्दनि समेत 4 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि खे तालका अस्पताल घोटकी आंदो वियो, जितां 1 ॼणे खे सखर मुंतक़िल कयो वियो। ज़ख़्मियुनि में ग़ुलाम हुसैन, साजिद अली, फैसल ऐं मखण शामिल आहिनि। बिगड़ी शुगर मिल मुलाज़िमनि पारां गुज़िरियल 2 महीननि खां पघारूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाज। मेन गेट ते धरणो, सिक्योरिटी अमले पारां मुलाज़िमनि ते लठबाज़ी, 3 ॼणा ज़ख़्मी। मुलाज़िमनि जे एहतजाज बाद इलाइक़ो मैदान जंग बणिजी वियो। इत्तला ते पुलिस पहुची मुलाज़िमनि सिक्योरिटी अमले में हलंदड़ छिकताण ते ज़ाब्तो आंदो ऐं मिल इंतज़ामिया पारां मुलाज़िमनि खे 15 ॾींहनि अंदरि रहियल पघारूं ॾियण जी ख़ातिरी कराई, जंहिं बाद एहतजाज मुलतवी कयो वियो। खैरपुर में मर्द तोड़े औरतनि जो बासरनि जे ज़ुल्म ख़िलाफ़ एहतजाज। लुकमान जे रवासिन नूर मोहम्मद अब्बासी, मुमताज़ ख़ातून ऐं ॿियनि चाकरानी बिरादरी जे बासर शाकिर अली चाकरानी, पुलिस एहलकार ख़ालिद हुसैन, लियाकत अली चाकरानी ऐं गुलनवाज़ चाकरानी जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे दायो आहे त असांखे कूड़नि केसनि ऐं माराइण जूं धमकियूं ॾिनियूं पयूं वञनि। शाकिर चाकरानी 12 वरनि जी न्याणी नीलम ख़ातून खे अगवा करे ज़बरदस्ती शादी करण बाद गुम करे छॾियो आहे। हुननि SSP खे अपील कई त असांजी मदद कई वञे। इरफान जतोई जे क़त्ल ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। काज़ी अहमद में शागिर्दनि पारां असद जतोई, वहीद खोसो, कामरान चांडियो ऐं ॿियनि जी अॻवानी में सखर पुलिस ख़िलाफ़ एहतजाजी जुलूस कढी प्रेस क्लब आॾो धरणो हणी एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। पनवाकिल में सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्द इरफान जतोई जे बेगुनाह क़त्ल ख़िलाफ़ सियासी समाजी अॻवाननि पारां परवेज़ कलवड़, अब्दुल वहीद चाचड़, शाहिद जतोई ऐं महमूद कलवड़ जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। घारो में जीए सिंध मुआज़ पारां मरकज़ी वाइस चेयरमैन सैयद नवाज़ शाह भाडाई घारो प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त इरफान जतोई जो क़त्ल अदालत खां मथां हो क़त्ल आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं SHO ख़िलाफ़ कार्रवाई जी घुर कयूं था। सिंध ज़रई यूनिवर्सिटी टंडो जाम में इरफान जतोई खे कूड़े मुक़ाबले में मारण ख़िलाफ़ शागिर्दनि आसिफ नूर बुलेदी, अब्दुल लतीफ़ जट, महबूब जतोई ऐं ॿियनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं सखर पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। जाफराबाद में एक्साइज पुलिस जी कार्रवाई, 3 किलो चर्स हथ, जवाबदार फरार। डेरा लायार एक्साइज ऑफिस में इंचार्ज जावेद बलोच, इंस्पेक्टर सैफुल्ला सियाल ऐं शाहनवाज़ जमाली प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त ॻुझ जे इत्तला ते कार्रवाई कंदे कार जे ॻुझनि खाननि मां 3 किलो चर्स हथ कयो आहे, जॾहिं त कार ड्राइवर फरार थी वियो आहे। नौशेरो फेरोज़ में औरतनि जे आलमी ॾिहाड़े जे हवाले सां सेमिनार कोठायो वियो। सेमिनार पाकिस्तान में मुआशी सियासी बहरान जे सिरे हेठि खांगी स्कूल में थियो, जंहिंमें कराची खां आयल स्पीकर सदाम ख़ास खैली, इनकलाबी शागिर्द तंज़ीम, तबक़ाती तंज़ीम ऐं मिठियाणी यूथ कमेटी समेत सिंध जे मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जे अॻवाननि शिरकत कई, जिते कामरेड शबाना पीरज़ादा, कामरेड ज़ैनब पीरज़ादा ऐं ॿियनि उन्वान ते तक़रीरूं कयूं। काज़ी अहमद में टाउन मुलाज़िमनि पारां पघारूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाज। मुख़्तलिफ़ टाउन कमेटीज़ काज़ी अहमद,
दौलतपुर ऐं शाहपुर जहानिया जे सवें मुलाज़िमनि कम छॾ हड़ताल कंदे टाउन कमेटी काज़ी अहमद अॻियां अलामती बुख हड़ताल कई। मुलाज़िमनि ज़ाहिद हुसैन उनड़, नबी बख्श खोसो, अब्दुल कादिर डाहिरी ऐं ॿियनि जो चवणु हो त लोकल गवर्नमेंट जे मुलाज़िमनि जूं पघारूं न कयूं वयूं आहिनि, जंहिं सबबि सख़्त परेशान आहियूं। पघारूं जारी न कयूं वयूं त कम न कंदासीं। भेरिया रोड वैक्सीनेटर वेलफेयर एसोसिएशन पारां मौला बख्श चांडियो जी मुअत्तली ख़िलाफ़ एहतजाज। नौशहरो फेरोज़ जे सेंटर्स भेरिया सिटी, भेरिया रोड ऐं ॿियनि अस्पतालनि में पाकिस्तान पैरामेडिकल ऐं वैक्सीनेटर्स इतिहाद जे सर ते वैक्सीनेटर्स EPI सेंटर खे तालो हणी बंदि करे छॾियो। अॻवाननि अशरफ कुरैशी, यूनिस वसण, आमिर मेमण ऐं ॿियनि चिताव ॾींदे चयो त जेसीं ताईं सूबाई चेयरमैन मौला बख्श चांडियो खे बहाल न कयो वेंदो, एहतजाज जारी रहंदो। हाला में सरवरी इस्लामिया डिग्री बॉयज़ कॉलेज में वण वढण जो सूबाई वज़ीर नोटिस वरितो। DC मटियारी सैयद मुर्तज़ा अली शाह पारां कॉलेज पहुची जाइज़ो वरितो। डेप्यूटी कमिश्नर जो चवणु हो त वण वढण गैर कानूनी अमल आहे, जांच कराए रहिया आहियूं, मुलविसनि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। बहादुरपुर में व्याजखोरनि जो दुकानदार ते हमिलो, पुलिस पहुचण ते जवाबदार फरार। बहादुरपुर में मुबैना व्याजखोर वज़ीर बंगलानी पारां मीर हसन बहरानी जे दुकान ते काह करे कब्ज़ो करण जी कोशिश कई वई। इत्तला ते पुलिस पहुती त जवाबदार फरार थी वियो। हालावासी प्रेमी जोड़े जो तहफ़ुज़ लाइ एहतजाज। पीर मौला बख्श कॉलोनी वासण मुस्मात आमना बीबी मुड़स अमानुल्लाह बुगटी सां मीडिया आॾो ॻाल्हाईंदे चयो त असां हिक ॿिए खे पसंदि कंदा हुआसीं, ख़ानदान पारां रिश्तो न कराइण तां घरां निकिरी रज़ा ख़ुशी सां शादी कई आहे। को बि नुक़सान पहुतो त उनजा ज़िम्मेवार ख़ादिम हुसैन हाजाणो, ज़ुल्फ़कार ऐं ॿिया हूंदा। हमायूं में DC शिकारपुर जा स्कूलनि ऐं अस्पतालनि ते छापा। DC शिकारपुर काशिर नबी खोड़ो, हमायूं जे बॉयज़ प्राइमरी हाई स्कूल ऐं गर्ल्स प्राइमरी स्कूल समेत PPHI सेहत मर्कज़ ते छापा हणी इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो, जिते DC खे अमले पारां स्कूल ऐं अस्पताल में सहूलतनि जी खोट बाबति शिकायतूं कयूं वयूं। हमायूं में मारफाणी भरचूंड तकरार बरक़रार, फायरिंग, ॻोठाणनि जो एहतजाज। हमायूं हेठि जागण थाणे जी हद ॻोठ अब्दाल भरचूंड में भरचूंड ऐं मारफाणी बिरादरी जी ॿिनि धुरनि में पुराणे तकरार तां फायरिंग जी इतला ते हमायूं पुलिस वाक़े वारे हंधि पहुती, जिते ॻोठाणनि रियाज़ हुसैन, अब्दुल कादिर ऐं ॿियनि एहतजाज कंदे दाहियो त ॻोठ ते मारफाणी बिरादरी जे माण्हुनि पारां फायरिंग कई वई, जंहिं सबबि असीं घरनि ताईं महदूद आहियूं। SSP शिकारपुर खे अपील आहे त तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। ऐं बहादुरपुर में अलसमी 11 पंजों सरदार बशीर खान कटोहर नाइट क्रिकेट फाइनल खटे वरितो। ॻोठ मीरवाह कटोहर में 5 सरदार बशीर खान कटोहर नाइट टूर्नामेंट थी गुज़री, जंहिं जे फाइनल में कटोहर किंग्स ऐं अलसमी 11 पहुतियूं। अलसमी 11 पहिरीं बैटिंग कंदे 8 ओवर्स में 4 विकेटनि जे नुक़सान ते 90 स्कोर कयो, जॾहिं त कटोहर किंग्स 8 ओवर्स में 84 स्कोर करे सघी। हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।